पढ़ियल लिखियल माण्हू ऐं हिकिड़ो सुलझल माण्हू ख़ालिक़ साहिबु मां ईअं चवंदुसि सियासी इख़्तिलाफ़ पंहिंजा हिते पर सिंध जो हिकिड़ो पढ़ियल लिखियल ऐं बादशाह जेको आहे सो असांजो सियासी कॉम्प्रस मां माण्हू रहियो आहे। उन खां अॻु में वरी ॿिया हिकु ॿ माण्हू हिकिड़ा इन नौजवान माना उहो ट्रिपत आई सॼे सिंध खे ख़बर आहे, मां वरी उहो ज़ात जी नालो बि कोन थो वठां, पर उहो वरी अहिड़े क़िस्म जे मामले खे खणी हाणे सिंधी हिंदू बिरादरी असांजी ख़ुशहाल बिरादरी आहे, वरी इहा हिकिड़ी माना सेंटीमेंट्स ऐं जज़्बात सां टच करे पोइ वरी मिसाल हिकिड़ो बस में सवारी जे बजाए वरी मिसाल टैक्सीअ में माण्हू अॻे पासे जेको आहे ठूट कढी विए ऐं हिन मामले खे खणे, त कुझु अहिड़ा नौजवान बि ॿ चारि आहिनि कुझु जेके माना इन मामले खे इन करे पेश था कनि सिंध में सिंधी हिंदू जेके असांजूं न्याणियूं आहिनि उन्हनि जे मज़हब जबरी मज़हब तब्दील करे ऐं उन सां शादियुनि जो रुझान हिकिड़ी एॾी वॾी वबा ऐं मुसीबत ऐं एॾी वॾी जेका असां करे था पेश कनि जेका असां छा हिनखे तकलीफ़ चइजे या हिकिड़ो यानी ॿियो को बि मामिलो सिंध में कोन्हे, सिर्फ़ु इहा वॾे में वॾी तकलीफ़ आहे सिंध सां ज़्यादतीअ जी जेका इंतिहा आहे उहा इहा आहे त सिंधी समाज माना हाणे जीअं न उहो हिकिड़ा जंगजू ऐं हिकिड़ा वहशी कबीला हूंदा आहिनि, माना आदमबू कंदा घटियुनि में गलियुनि में सॼी सिंध में फिरनि, त किथे का सिंधी न्याणी हथ अचे सिंधी हिंदू त हुनखे पहिरें त वठूंसि ज़ोरी हुनजो जेको आहे सो मज़हब तब्दील कयूं, वरी पंहिंजी मर्ज़ी सां शादी करे घर वठी वञी ॿाहिरि अचूं माना